नज़रियाती सियासत ते कायम आयो। अज जिता मुझी स्टार्ट है जिता तालुके आज़म छोया अज को पार्टी 20 साल का वठी उन पार्टी से कायम कायम आयो। वे तनकीद कंदड़ ॾह पार्टियों मटाए चुका है जिनके सिंध की आवाम रद्द कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी अज भी कायम दायम है। पाकिस्तान पीपल्स पार्टी मिस्किन माण्हुनि जी ॻाल्हि करे थी, उहा ई ख़िदमत की गाल करे थी। जेकॾहिं अवी हिन थरपाक जी माण्हुनि जी बहितर ख़िदमत करियो आहे त छा 2013 ऐं 2018 में इते जा माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे चूंडनि हा। अॼु जैसा अभी ज़रूरी इलेक्शन और एक एतमाद बनाए तभी कड़ी इलेक्शन मिलना आई इलेक्शन मिली उन्हें पहले तक हुक्मराननि के खिलाफ करायो था जिन मुल्क जो तो बदतरीन असर कयो पर वो इतादनि जो बदतरीन असर कयो। उन्हें कटपुतलीन मुल्क की रखनी वारसी न कई इन मुल्क के इंतहा में ढके दियो पर जेके अवा उन आमरन ऐं उन कटपुतली जे पोयां लगा शायद आवाज जोड़न हशर जो एडो तारीख भी शायद कजो न थी। त अल्हम्दुलिल्लाह आओ मुझी जात में अजब पहले खानदान के बेस ते बिठो है न मूंसां गॾु शाह महमूद कुरैशी है न मूंसां गॾु पागारो है। यकीनन मुझे कम्युनिटी जा माण्हू शाह महमूद जा मुरीदन पागारे जा मुरीदन पर उन जा मुरीद हुजण जे बावजूद मुझो साथ ॾियनि था। का न का त ज़रूर असां ॿिनि इलाइक़े में का त बहितरी आंदी हूंदी जेके अॼु बि माण्हू असां सां बीठा आहिनि। 2018 में भी बीठा, 2013 में भी बीठा, उन बदतरीन दौर में भी बीठा। त असीं उन साॻी क़दमनि ते आहियूं, थका न आहियूं, टुटा न आहियूं। असांजा माण्हू उन साॻी क़दमनि ते आहिनि। असांजो अलॻि उहो आहे, इंशाअल्लाह उहो ई रहंदो। उन भुटे जा परोकार ऐं परोकार रहंदासीं। अॼु बि शायदि हींअर जॾहिं 2018 में इलेक्शन खां पोइ शायदि असां में इख़्तिलाफ़ थिया हूंदा त हुननि खोड़ सारियूं कोशिशूं कयूं हूंदियूं पर असीं साबित कदम आहियूं ऐं साबित कदम रहंदासीं। छो त असांखे उहो ई फ़ैसिलो करिणो आहे जेको हिते जो ग़रीब माण्हू चाहे थो। असां कॾहिं बि पंहिंजे सिर अकेलो फ़ैसिलो न कयो हूंदो ऐं शायदि किन माण्हुनि जे ग़लति फ़ैसिलनि जे करे अॼु जो कबीलो ऐं उन सां गॾु रहंदड़ माण्हू लुड़नि था। असीं उहो ई फ़ैसिलो कंदासीं जेको हिकिड़ो मिस्किन माण्हू असांखे वोट ॾिए थो हुनजे सोच खां सवाइ हुनजे चवण खां सवाइ न फ़ैसिलो कयो न कंदासीं। असीं थधे मिस्किन माण्हू ते यकीन रखूं था, हिननि जे वोट ते यकीन रखूं था। आऊं 2013 में MP थियसि तॾहिं बि मिस्किन माण्हू जे ठपनि सां थियसि। न आऊं धांधली जी पैदावार आहे न मुंहिंजी धांधली तरजीह आहे। उहे फुलनि खे तनक़ीद कनि था। असीं जेके तनक़ीद नज़रियाती करियूं था त बर्दाश्त जो मादो रखूं था त उहे दोस्त बि बर्दाश्त जो मादो रखनि। कंहिंजे तकलीफ़ कंहिंजे जेको मुंहिंजो सियासी मुखालिफ़ आहे उहो भले केतिरो बि छा बि मुंहिंजे इलाइक़े मूं कयो हुजे उहो मुंहिंजे मुखालिफ़ ई लिखंदो, कॾहिं मुंहिंजी फेवर में न लिखंदो। त मूंखे कंहिंजी बि तनक़ीद ते या कंहिंखे बि ख़ुशि करण लाइ न मूं कल्ह स्पीच कई न हूअं जी स्पीच करियां थो। ऐं हिन पैसे स्पीच करियां थो त जॾहिं मुंहिंजो वोटर जेको मूंसां गॾु अॼु बि बीठो आहे कल्ह बि बीठो आहे जंहिं हुन उथी मूंसां ॻाल्हायो तॾहिं आउं चवंदुसि त मुंहिंजो हिते का बि शइ न आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी, अवां सॼो ॾींहुं असां सां गॾु हलिया। यकीनन अॼु पंहिंजो जेको हिते गजाणी आहे इहो इन 221 जे सभिनी इलेक्शन जे हवाले सां आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नामज़द उम्मीदवार साईं अनिल लीशा आहे। अवां सभिनी में उहा ई उम्मीद रखूं था जेके अॻे उम्मीद रखूं था। अभी वरी भी भेरो वोट ॾेई कामयाब कंदा इंशाअल्लाह। अवां जी ख़िदमत कई आहे, वरी अवां जी ख़िदमत जे जज़्बे सां अॻिते वधंदासीं। अवां सभिनी जी महिरबानी। जीअं भुट्टो सदा जीअं